नाज़रीन दादू मां मूंखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे वियो हुबदार अली 78वीं जश्न आज़ादी जी मुनासिबत सां सिंध जे रांदियुनि वारे खाते जी सहकार सां दादू में मार्का हक़ जे उनवान सां क्रिकेट ऐं शूटिंग बॉल टूर्नामेंट जो शानदार आगाज़ कयो वियो आहे, जेको 6 अगस्त खां 8 अगस्त ताईं जारी रहंदो। हीअ तक़रीब शहीद कैप्टन कर्नल शेर ख़ान जे नाले सां मंसूब कई वई, जंहिंजो मक़सदु मुल्क जे शहीदनि खे भेटा पेश करण ऐं नौजवाननि में हुबुल वतनी, जिस्मानी चुस्ती ऐं रांदियुनि जे शौक़ खे उजागर करणु आहे। तक़रीब PCB ग्राउंड दादू में शूटिंग बॉल स्टेडियम दादू ते थी हुई, जिते दादू जे मुख़्तलिफ़ टीमुनि हिसो वठी रहियूं आहिनि, जिन में नौजवाननि जो जोश ऐं जज़्बो ॾिसण वटां हो। डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर दादू मसूद अहमद सूमरो टूर्नामेंट जी मेज़बानी जा फ़राइज़ सरअंजाम ॾिना, जॾहिं त शानदार इफ़्तिताही तक़रीब जा चीफ गेस्ट डिप्टी कमिश्नर दादू सैद अली मुर्तज़ा शाह हुयो, जिन पंहिंजे ख़िताब में चयो शहीदनि जे नाले सां रांदियुनि जो अहिड़ो शानदार प्रोग्राम न रुगो नौजवाननि खे सिहतमंद सरगर्मियुनि ॾांहुं राग़िब करे थो, पर इहो अमन, इत्तफ़ाक़ ऐं हुबुल वतनी जो बि पैगाम ॾिए थो। हिन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर ADC दादू अब्दुल हमीद मुग़ल पिणु तक़रीब में शिरकत कई।